नवां खे चक मां अपडेट कंदा उते चक भरसा ॻोठ मोटण करसी में करसी जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो आहे जॾहिं त 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया चक मां, जिथे ॻोठ मोटण करसी में करसी जतोई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। नतीजे में गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो आहे जॾहिं त 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फायरिंग में अनवर करसी मारिजी वियो आहे जॾहिं त इलाइक़े में छिकताण बरक़रार आहे। तफ़सील मालूम कंदासीं चक मां आसिफ सुमरो खां। जी आसिफ, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चक वेझो ॻोठ मोटण कुर्सी में पुराणे ज़मीन जे मामले तां कुर्सी बिरादरीअ जे 2 धुरनि में झेड़ो थी पियो आहे। ॿिन्ही धुरनि जे माण्हुनि हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां हमला करे ॾिना आहिनि, जंहिंजे नतीजे में सोभारो जी धुर जो हिकु ॼणो अनवर पुटु कलंदर बख्श कुर्सी क़तल थी वियो आहे, जॾहिं त 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में गुलाम सरवर, मोहम्मद खान, अब्दुल शकूर, मंज़ूर, बॉस बख्श, अरबेलो, मंसूर, दिलबर हाजी ऐं सिकंदर शामिल आहिनि, जॾहिं त मोहम्मद अलीअ जी धुर जा 4 ॼणा लश्करी एहसान, मोहबुल्ला ऐं लियाकत ज़ख़्मी थी पिया आहिनि। सभिनी ज़ख़्मियुनि खे लखी अस्पताल आंदो वियो आहे। लखी अस्पतालुनि में सहूलियतुनि जी अणकोट हुजण करे ज़ख़्मी अस्पताल में तड़पनि पिया, जॾहिं त कुझु ज़ख़्मियुनि खे सखर ऐं लाड़काणे अस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कियो वियो आहे, जॾहिं त 2 धुरियूं हिन वक़्त ताईं मोर्चा बंदि आहिनि ऐं पुलिस वाक़े वारे हंध ते न पहुची सघी आहे। जी ठीकु आहे आसिफ अली, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।